अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां गुलाम नबी। तव्हां ॾिसी रहिया आहियो जियो सिंधी यूट्यूब चैनल। सिंधी भाइरों, फ़िरौन मिस्र जो बादशाह कीअं बणियो ऐं उन खां पहिरीं हुन जा हालात छा हुया। फ़िरौन दरअसल मिस्र जे बादशाहुनि जो हिकु लक़ब हुयो, यानी जेको मिस्र जो बादशाह थींदो हो उन्हीअ खे फ़िरौन चवंदा हुया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेको बादशाह हो, यानी जेको फ़िरौन हो, उन्हीअ जो नालो वलीद बिन मुसब्बित रियान हो। ही शहर अस्बियान जो हिकु ग़रीब हो जंहिं माण्हुनि खां काफ़ी सारो कर्ज़ो वठी छॾियो हो। कर्ज़ो न ॾियणो पवे इन्ही करे शहर अस्बियान खां भॼी शाम ॾे रवानो थियो, पर शाम में हुनखे को रोज़गार न मिलण जे करे हू मिस्र अची वियो। मिस्र में हिकु ॻोठ में पहुची ॾिठई त हुते छांहिनि जो रेट काफ़ी घटि हो। दिलि में ख़्यालु कयईं, छो न हितां छांहियूं वठे ऐं कंहिं शहर में वञी विकिणा, हिन में मूंखे काफ़ी मुनाफ़ो मिलंदो। इहो सोची छांहियूं वठे शहर ॾे रवानो थियो। शहर मां पहुचण खां अॻु में हुनखे रस्ते में कई सिपाही मिलिया। हुनखे जॻह जॻह ते टैक्स भरणो पियो। टैक्स भरींदे भरींदे जॾहिं शहर पहुतो, हुन जूं छांहियूं ख़तम थी वियूं। एतिरे में हिन खे ॻाल्हि सम्झ अची वई त हिन शहर में को बि अहिड़ो कानून नाहे, मतिलबु हर को पंहिंजी मर्ज़ीअ सां हले थो, जेको दिलि चाहे उहो ई करे थो। को बि अहिड़ो सख़्ती वारो कानून मौजूदु न आहे। नाज़रीन, उन वक़्तु मिस्र शहर में हिकु वबा पखिड़ियल हुई, जंहिं करे काफ़ी तादाद में माण्हू मरंदा पिया हुआ। हिन मिस्र जे बादशाह सां मिलण लाइ हिकु ढंग रचायो। वञी हिकु क़ब्रिस्तान में वेही रहियो ऐं जेको बि मुर्दो अचे उन्हनि खां पैसा वठी उन्ही खां पोइ दफ़नाइण ॾींदो हुयो। इन्हीअ सिलसिले में हिन खे 3 महीना गुज़री विया। हिकु वक़्तु अहिड़ो आयो, बादशाह जे यानी मिस्र जे बादशाह जे क़रीब माइटनि मां को माण्हू मरी वियो। उन्हीअ खे दफ़नाइण लाइ उन्हीअ क़ब्रिस्तान ते खणी आया त उन्हनि खां टैक्स घुरियाई, पैसा घुरियाई। उन्हनि पैसा ॾियण जे बदिले हुनखे ॿधी करे बादशाह ॾे खणी रवाना थिया। बादशाह जे अॻियां वञी छॾियईं त बादशाह हुन खां पुछा कई, तूं ईअं छो कंदो रहियो आहीं, छो माण्हुनि खां पैसा घुरिया आहिनि? फ़िरौन चयो, इहो फ़क़ति मां तोसां मिलण लाइ इहो ढंग रचायो आहे, सिर्फ़ु तोखे इहो ॿुधाइण लाइ त तुंहिंजे मुल्क में, तुंहिंजे शहर में अहिड़ो को बि कानून न आहे जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअं करे तीअं करे। तव्हां पाण ॾिसी सघो था, मां 3 महीने जे अंदरि ही केतिरी मिल्कत गॾु कई आहे। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, मां हिकु आम माण्हू, ॿिए मुल्क मां आयल माण्हू ईअं कमाए सघां थो, तुंहिंजे पंहिंजे मुल्क में एतिरा केई हूंदा। ईअं चई फ़िरौन जेका बि मिल्कत गॾु कई हुई उहा बादशाह जे अॻियां रखी छॾियईं। नाज़रीन, फ़िरौन जूं ॻाल्हियूं ऐं फ़िरौन जो इहो कमु मिस्र जे बादशाह खे पसंदि अची वियो। हुन खे हिकिड़ो नंढड़ो उहिदो ॾेई छॾियईं। आहिस्ते आहिस्ते फ़िरौन अहिड़ा कम करणु लॻो जो बादशाह खे ऐं मिस्र जे रहण वारनि खे पसंदि अचणु लॻा। ॾींहं मटंदा विया। आहिस्ते आहिस्ते फ़िरौन मिस्र जे फ़ौज जो हिकु सरबराह थी वियो। नाज़रीन, जॾहिं मिस्र जो बादशाह मरी वियो त रियाया फ़िरौन खे तख़्त ते विहारे छॾियो। कुझु अहिड़ी तरह फ़िरौन मिस्र जो बादशाह बणिजी वियो। कुझु ई ॾींहंनि में फ़िरौन सख़्त कानून लागू करे छॾिया ऐं जेको हुनजो हुकुम न मञंदो हो हुनखे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी हुई। दोस्तों, आहिस्ते आहिस्ते फ़िरौन पंहिंजे हुकूमत जे नशे में अहिड़ी तरह चूर थी वियो जो माण्हुनि खे ज़बरदस्ती पंहिंजे अॻियां सजदा कराईंदो हो। नाज़रीन, फ़िरौन बनी इसराइलनि ते वॾा ज़ुल्म कया, काफ़ी महिनत ऐं मुशक़त जा कम वठंदो रहियो ऐं हिकु राति फ़िरौन ख़्वाबु लधो त बैतुल मुक़द्दस खां हिकिड़ी बाहि निकिती
उन्ही बाहि पूरे मिस्र जे शहर खे घेरे वरितो आहे ऐं फिरौन जा लश्कर तबाह ऐं बर्बाद करे छॾियाई ऐं बनी इसराइलनि ते को बि नुक़सान न पहुचायई। इहो अजीबो ग़रीब ख़्वाब ॾिसी फिरौन ॾाढो परेशान थी वियो ऐं फिरौन नजूमियन खां ख़्वाब जी ताबीर कढाई। फिरौन खे नजूमियन इहो ॿुधायो त बनी इसराइलनि मां हिकिड़ो अहिड़ो छोकिरो अहिड़ो जवान को पैदा थींदो जेको तोखे ऐं तुंहिंजी हुकूमत खे ख़त्म ऐं बर्बाद करे छॾींदो। फिरौन पूरे मिस्र शहर में ऐलान कराए छॾियो जेको बि बनी इसराइलनि जे घर छोकिरो पैदा थिए उनखे क़त्ल कयो वञे। नाज़रीन, कुझु अहिड़ी तरह बनी इसराइलनि जा लखें ॿार क़त्ल कया विया। पर दोस्तों, जेको अल्लाह करणु चाहे थो उन्हीअ खे भला केरु रोके सघे थो। आख़िरकार हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उन्ही साल में पैदाइश थी जॾहिं ॿारनि जो क़त्लेआम हलंदो पियो हो। संदसि वालिदा जे दिलि में अल्लाह ताला अहिड़ो ख़्यालु विधो, हिकु संदूक खणी उन्हीअ में ॿार खे रखी ऐं दरियाए नील में लोढ़े छॾियईं। उहा संदूक लुढ़ंदे लुढ़ंदे फिरौन जे महल सां वञी टकरी। फिरौन जे घरवारनि उन संदूक खे ॾिठो त ॿाहिरि कढियईं। जॾहिं उन संदूक खे खोलियो वियो त नूरानी चहिरे वारो हिकिड़ो ॿारु निकितो। संदसि चहिरे ते नबूअत जूं तजलियूं ऐं पंहिंजे अंगूठनि खां खीर पीअंदो पियो हो। हज़रत आसिया जॾहिं उन ॿार खे ॾिठो ऐं ॾिसी छा चयाईं, इहो क़ुरान बयानु करे थो। ऐं फिरौन जी घरवारी चयो, हिन ॿार खे क़त्ल न कयो, हीउ पंहिंजे अखियुनि जो ठार आहे। थी सघे थो हीउ पाण खे फ़ाइदो ॾे। तोखे जंहिं ॿार मां ख़तरो आहे उहो इन्ही शहर में ॿुधायो वियो आहे। हीअ त अले किथां लुढ़ी आयो आहे। हिन खे पाण पंहिंजो पुटु करे पारियूं था ऐं हू थियण वारे अंजाम खां बेख़बर हुआ। सूरह अल-क़सस आयत नंबर 9। नाज़रीन, फिरौन जी घरवारी हिकु रहम दिल औरत हुई, ग़रीबनि ते रहम कंदी हुई ऐं हिकु नेक इंसान हुई। हज़रत आसिया चयो त हीउ ॿार साल खान जो लॻे थो ऐं हीउ कितां ऐं अले कहिड़े मुल्क मां लुढ़ी आयो आहे। महिरबानी करे हिन खे क़त्ल न कयो। अहिड़ी तरह हज़रत आसिया जे ॻाल्हि खे मिस्र वारनि बि मञियो। कुझु अहिड़ी तरह नाज़रीन, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश फिरौन जी महल में थींदी रही। जॾहिं अल्लाह ताला पाण खे नबूअत सां फर्ज़ंद बणायो ऐं पाण सगोरे फिरौन खे नसीहत फरमाई ऐं कई मौजज़ा ॾेखारियईं। जॾहिं पाण सगोरा बनी इसराइलनि खे ग़ुलामी खां आज़ादु कराइण लाइ मिस्र खां निकितो त फिरौन पंहिंजा वॾा वॾा लश्कर खणी पोयां आयो ऐं बनी इसराइलनि जो क़त्ले आम करणु शुरू करे छॾियो। फिरौन जा लश्कर जॾहिं वेझा पहुता त अल्लाह जे हुकम सां हिकिड़ी आसमान मां बाहि निकिती ऐं उन्हनि जो रस्तो रोके छॾियईं। हुन वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकम सां पंहिंजी लठ खणी पाणीअ ते हयईं त बहरे खुल्ज़म 2 हिसनि में विरहाइजी वियो। लखनि जी तादाद में बनी इसराइल हुन अज़ीम ठहियल रस्ते खां मटी विया। जॾहिं फिरौन ऐं फिरौन जा लश्कर उन्हीअ रस्ते मां मटण लॻा त पाणी पंहिंजे पाण पंहिंजो रस्तो बंदि करे छॾियईं ऐं किरोड़नि जे तादाद में फिरौन जा लश्कर ॿुॾी तबाह ऐं बर्बाद थी विया। नाज़रीन, हीउ सॼो वाक़ियो क़ुरान मजीद कुझु ईअं बयानु करे थो, जॾहिं असां बनी इसराइलनि खे समंदर पार कराए छॾियो त फिरौन ऐं उन्ही जो लश्कर काफ़ी हद ताईं उन्हनि जो पीछो कंदो रहिया। हालांकि फिरौन ॿुॾंदे ॿुॾंदे ईअं चयो त मां बि उन्हीअ ते ईमान आणियां थो जंहिं ते बनी इसराइल ईमान आणनि था। मां बि उन्हीअ खे पंहिंजो माबूद मञियां थो जंहिंखे बनी इसराइल मञनि था। हुन सां चयो वियो त हाणे मञी थो जॾहिं तूं मरण वारो आहीं। हिन खां पहिरीं तूं नाफ़रमानी में गुज़रियो आहीं। हाणे तुंहिंजी लाश खे असां हिकु अचण वारी नसलनि जे लाइ इबरत जी निशानी बणाए रखंदासीं ऐं बेशक माण्हू असांजे निशानियुनि खे सम्झण में गाफ़िल आहिनि। ऐं अॼु नाज़रीन, फिरौन जी लाश पूरी दुनिया लाइ इबरत जी निशानी बणिजी वई आहे। जेको कॾहिं खुदाई जो दावो कंदो हो, पाण खे ख़ुदा चवंदो हो ऐं अॼु बेवस ऐं लाचार पियो आहे। अगरि नाज़रीन ॾिठो वञे त जंहिं बि बादशाह, जंहिं बि माण्हू अल्लाह ताला जी ज़ात सां ॾाढाई कई, उन्हनि जो अंजाम
फिरौन, शद्दाद ऐं नमरूद जहिड़ो थियो। दोस्तों, वीडियो पसंद अचे तो वीडियो खे लाइक ऐं दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो। ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं।